बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दु लिअहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अज़ान मोहतरम मोअज़्ज़िज़ सामीन, ख़ुतबत शाबानिया में असां टे निशस्तूं अवां सामीन जे गोश गुज़ार कयूंसीं। अॼु वारी जेका निशस्त आहे इहा ख़ुतबे शाबानिया में आख़िरी निशस्त आहे। अॼु वारी निशस्त में हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेको ख़ुतबो ॾिनो उन में नबी फ़रमाइनि था, तूबू इलल्लाहि मिन ज़ुनूबिकुम वरफ़उ इलैहि ऐदियकुम बिद्दुआए फ़ी औक़ाति सलातिकुम फ़इन्नहा अफ़ज़लु साआति। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे मजमे में पंहिंजे असहाब खे चवनि था त तव्हां बारगाह इलाही में पंहिंजे गुनाहनि जी मग़फ़िरत जे लाइ तौबा कयो ऐं औक़ात सलात में नमाज़ जे वक़्त में तव्हां बारगाह इलाही में दुआ जे लाइ पंहिंजा हथ बुलंद कयो। फ़इन्नहा अफ़ज़लु साआति। रसूलुल्लाह फ़रमाइनि था इन करे जो नमाज़ जा वक़्त, नमाज़ जो टाइम इहो बहितरीन वक़्तु आहे, बहितरीन साअत आहे ऐं इहो उहो ई वक़्तु आहे जंहिंमें अल्लाह साईं पंहिंजे बंदनि ॾांहुं रहमत जी निगाह कंदो आहे। युजीबुहुम इज़ा नाजऊहु। जॾहिं तव्हां पंहिंजे रब खे मुनाजात कंदो हू तव्हांजी मुनाजात ॿुधंदो। वयुलब्बीहिम इज़ा नादऊहु। जॾहिं हुनखे तव्हां निदा ॾींदो त हू तव्हांखे लब्बैक चए थो ऐं हू तव्हां जूं दुआऊं क़बूल थो करे जॾहिं उन खां तव्हां घुरो था पिया। उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम क़यामत ताईं हर अचण वारे इंसान खे दर्स ॾींदे फ़रमाइनि था, अय्युहन्नास अन्न अनफुसकुम मरहूनतुन बिअअमालिकुम। रसूलुल्लाह फ़रमाइनि था, ए इंसानो तव्हांजा नफ़्स तव्हांजे अअमाल जी मरहून मिन्नतिन फ़कुफ़ूहा बिइस्तिग़फ़ारिकुम। तव्हां पंहिंजे नफ़्सनि खे आज़ादु करायो अलाह खां माफ़ी घुरी करे, अलाह जी बारगाह में इस्तिग़फ़ार करे पंहिंजे नफ़्सनि खे आज़ादु करायो। रसूलुल्लाह फ़रमाइनि था, व ज़ुहूरकुम सक़ीलतुम मिन औज़ारिकुम। तव्हां जूं पुठियूं गुनाहनि जे करे सकील थी वियूं आहिनि। फ़ख़फ़िफ़ू अनहा बेतूले सुजूदिकुम। त तव्हां पंहिंजे गुनाहनि जूं जेके पुठियूं सकील थी वियूं गुनाहनि जे करे उन्हनि खे ख़फ़ीफ़ बणायो, उन्हनि तो इहो गुनाहनि जो वज़न लाहियो। छा कयूं? बेतूले सुजूदिकुम, पंहिंजा सजदनि खे तवील कयो, पंहिंजा सजदा वधायो। वअलमू अन अल्लाह तआला अक़सम बिइज़्ज़तिही ला युअज़्ज़िबुल मुसल्लीन वस्साजिदीन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम असहाब खे मुतवज्जे कंदे फ़रमाइनि था, ऐं मुंहिंजा प्यारा सहाबियो, अल्लाह पंहिंजी इज़्ज़त जो कसम खणी करे चए थो, व अल्लाह युरव्विअहुम बिन्नार यौम यक़ूमुन नासु लिरब्बिल आलमीन। रसूलुल्लाह फ़रमाइनि था, उन नमाज़ी खे ऐं उन साजिद खे जहन्नम खां न ड्रॼारींदो क़यामत जे ॾींहुं, जंहिं ॾींहुं तमामु इंसान बारगाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं हूंदा। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।